सॼे मुल्क में 79 जश्न आज़ादी जो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। रैलियूं ऐं तक़रीबूं, मज़ार क़ाइद ते गार्ड्स जी तब्दीली जी पुरवकार तक़रीब। पाकिस्तान नेवल अकेडमी जे कैडेट्स पारां एज़ाज़ी गार्ड्स जा फ़र्ज़ संभाले वरिता। तक़रीब में ख़ासि महिमान कमांडेंट पाकिस्तान नेवल अकेडमी रियर एडमिरल मोहम्मद उमेर हो। गवर्नर निहाल हाशमी ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह मज़ार क़ाइद ते हाज़िरी भरी गुलनि जी ताज चादर चाढ़ी। इस्लामाबाद, लाहौर, कोयटा, पेशावर, मुज़फ़राबाद ऐं ॿियनि शहरनि में बि तक़रीबूं। ॾींहं जी शुरूआति तोपुनि जी सलामी सां कई वई। फजर जी निमाज़ में मुल्की तरक़ी, यकजहती, अमुन ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरियूं वयूं। जश्न आज़ादी जे मौक़े ते इस्लामाबाद में यादगार फ़तेह जो इफ़्तिताह। सदर आसिफ अली ज़रदारी स्क्रीन ते हथ रखे यादगार फ़तेह जो इफ़्तिताह कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर सदर सां गॾु हुआ। शानदार इफ़्तिताही तक़रीब दौरान परेड में हथियारबंद फ़ौजुनि सां गॾु सिविल आर्मड फोर्सिस, पंजाब, सिंध, बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा पुलिस जे दस्तनि हिसो वरितो। तक़रीब में सर्विसिस चीफ्स, वफ़ाक़ी वज़ीर, परॾेही सफ़ारतकार, सेनेट चेयरमैन, स्पीकर, क़ौमी असेंबली ऐं आला सिविल तौर अस्करी अमलदार शरीक हुआ। तक़रीब में हक़ जे मौक़े दौरान भारत खे बदतरीन शिकस्त बाबति डॉक्यूमेंट्री ॾेखारी हुई। असां जंग न अमुन चाहियूं था, पर अमुन जी ख़्वाहिश खे कमज़ोरी न सम्झो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो इस्लामाबाद में यादगार फ़तेह जे इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब। वज़ीर आज़म चयो त भारत हिक तरफ़े क़दम सां सिंतास मुआहिदे खे मुअतल कयो आहे। पाणी जो हिकु फुड़ो पाकिस्तान जी रेड लाइन आहे। भारत न मुड़ियो त उनखे सिधी रीत जवाबु ॾिनो वेंदो। ऐं केर बि जंग नथो चाहे, अमुन अमल में दुनिया सां गॾु आहियूं। अॼु दुनिया अमुन इस्तेकाम लाइ पाकिस्तान जे किरदार जी साराह करे रही आहे। फील्ड मार्शल आसिम मुनीर जी क़यादत हेठि पाकिस्तान भारत खे बदतरीन शिकस्त ॾिनी। सदर आसिफ अली ज़रदारी जो इस्लामाबाद में यादगार फ़तेह जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब। सदर चयो त यादगार फ़तेह हक़ जे मौक़े में कामयाबी शहीदनि ऐं गाज़ियुनि जी लाज़वाल दास्तान आहे।